सईदाबाद में 10 मुहर्रम हराम ते निकिरंदड़ जुलूस जी सिक्योरिटी ऐं रूट्स जो डिप्टी कमिश्नर मटियारी, एसएसपी मटियारी ऐं डीएसपी न्यू सईदाबाद समेत लाॻापियल आफ़ीसरनि दौरो कयो। न्यू सईदाबाद जी मरकज़ी इमाम बारगाह जो मुआइने बाद डिप्टी कमिश्नर मटियारी यूसुफ शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रम हराम दौरान अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखण लाइ शरपसंद माण्हुनि मथां कड़ी नज़र आहे। न्यू सईदाबाद तालके ऐं ज़िले मटियारी जी इमाम बारगाहुनि में सीसीटीवी कैमरा लॻाया विया आहिनि। मुहर्रम दौरान पिड़नि ऐं मजलिसुनि में पुलिस ऐं रेंजर्स जा दस्ता तैनात कया वेंदा। खानपुर मेयर वेझो ॻोठ ख़ुदाबख्श मंगरियो में मुबैना भाॻियुनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वञण वारे वाक़िए जो केस दाख़िल। डीएसपी घोटकी आदिलपुर थाणे पहुची मुबैना भाॻियुनि जी फायरिंग में मारिजी वियल नादिर सोधीरो वाक़िए जी जांच शुरू करे छॾी। केस में फरियादी मौक़िफ़ इख़्तियार कयो त जवाबदार नादिर ऐं संदसि टे साथी मुंहिंजे घर मां बकरियूं चोरी करे घर ॿाहिरां रखियल सरकारी तारूं चोरी करे रहिया हुआ त असां सुजाग थी वियासीं। जवाबदारनि क़त्ल जे इरादे सां असां मथां फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में साथियुनि जी गोली लॻण ते नादिर मारिजी वियो आहे। डीएसपी घोटकी मूजिबि मामले जी जांच जारी आहे। उस्मान शाहुड़ी वेझो ॻोठ दौलत मीरजत वासिन पारां वापडा जी नाजाइज़नि ख़िलाफ़ टंडो हलाया टंडो आदम रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जे अॻुवान आबिद मीरजत, मुनीर मीरजत ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त ॻोठ दौलत मीरजत में 3 महीननि खां ट्रांसफार्मर ख़राब आहे। वापडा अमले पारां ट्रांसफार्मर सही करण लाइ रिश्वत वरिती वई आहे, पर उन बावजूद बि इलाइक़े जी बिजली बहाल न थी सघी आहे। हुननि चूंडियल नुमाइंदनि ऐं हेस्को चीफ खां मुतालबो कयो त इलाइक़े में बिजली बहाल कई वञे।